नवाबशाह में पॉपुलेशन खाते के सेहत खाते में जम करण खिलाफ रैली कड़ी धरणो हयो वियो। डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस का नेशनल प्रेस क्लब नवाबशाह ताईं आपका सिंध जे सीनियर सदर लुकमान बुघियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त CIP प्रोजेक्ट एडवाइज़र तालिब लाशारी सूबाई वज़ीर पॉपुलेशन खे ग़लत बयानी करे पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि ते बेबुनियाद इल्ज़ाम मढ़ी रहियो आहे त मुलाज़िम कम नथा कनि ऐं ख़राब कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त पॉपुलेशन खाते जा मुलाज़िम पंहिंजे इदारे में बहितर कम करे रहिया आहिनि ऐं अगस्त 2020 जी रिपोर्ट मौजूद आहे जेका ॾिसी फ़ैसिलो कयो वञे त खाते जे मुलाज़िमनि जी कहिड़ी कारकर्दगी आहे। मुलाज़िमनि वधीक चयो त असां सिहत वारे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचो खे गुज़ारिश कयूं था त हू हिन इम्कानी फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं फलाही मर्कज़नि खे सिहत खाते में ज़म करण खां रोके उन्हनि खे आज़ादी सां कमु करणु ॾिनो वञे। उन मौके ते ख़ादिम हुसैन रिद, नवीद बख्शी, माशूक बिरोई, फिदा ज़रदारी, बख्त ज़रदारी, खुदा बख्श लगारी, इरफान बिरोई, रुकैया जमाली, हनीफा जमाली, अली शेर ख़ासख़ैली, नौशाद ओनर ऐं ज़ोहिब सियालपिर मौजूद हुआ।